नाज़रीन, बाडर में शहर के बादशाह अवाम पारां पाकिस्तान ऐं पाक फ़ौज सां इज़हार यकजहतीअ लाइ रैली कढी मोहब्बत जो सबूत पेश कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अली असगर ढक्कण। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाडर में पाक फ़ौज सां अॼु बाडर जी बादशाह अवाम जी तरफ़ां रैली कढी वई आहे ऐं पाक फ़ौज जा ज़ोरदार नारा हंया विया आहिनि। वधीक उन्हनि खां पुछंदा त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼोकी रैली जेकी आहे बाडर जे तरफ़ां पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे फ़ौज जे मुहबत में निकिती आहे। अॼु क़ाइद आज़म जो ॾींहुं आहे ऐं क़ाइद आज़म पाकिस्तान खे जे पाए तकमील ते पहुचायो। अॼु बि असां पाकिस्तान ऐं पाकिस्तान जे फ़ौज सां मुहबत था कयूं। कंहिं बि मुल्क जूं जेके हिफ़ाज़त सिक्योरिटी ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि उहे उन फ़ौज मुल्क जे फ़ौजी कुलनि ते हूंदियूं आहिनि ऐं असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकु मज़बूत हथनि में आहे। ये असांजो अज़ीम मुल्क आहे पाकिस्तान। जंहिं ॾींहं ते असांखे सॾु थींदो असां मुल्क ख़ातिर ऐं पाक फ़ौज ख़ातिर असां उन ॾींहं ते निकितासीं। पाकिस्तान लाइ कढी आहे। असांखे पाकिस्तान असांजो मुल्क आहे। असांजे ॿाहिरि मुल्क जाॾे काॾे वञूं था असां पंहिंजे पाकिस्तान जे नाले सां ई सॾिया वेंदा आहियूं। ऐं हीउ हिकिड़ो माण्हुनि जे अंदरि जज़्बो आहे ऐं पाक फ़ौज सां मुहबत जो हिकिड़ो इज़हार आहे। जीअं त तव्हां ॿुधो त हिन रैलीअ में जेके शरीक हुआ उन्हनि जो चवणु हुयो त असां पाक फ़ौज सां मुहबत कयूं था ऐं पाक फ़ौज जा ई आहियूं ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद। कैमरा टीम सां गॾु अली असगर ढक्कण बाडर।